हुकूमत सोशल मीडिया ते स्मगल थियल सामान विकिरो कंदड़नि जे ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिबि 1 जनवरी खां सोशल मीडिया ते नॉन कस्टम पेड सामान विकिरो कंदड़नि जी मॉनिटरिंग कई वेंदी। सोशल मीडिया ते स्मगलिंग थियल सामान विकिरो कंदड़नि जो डेटा भी जमा कयो वेंदो। स्मगलिंग जो सामान विकिरो कंदड़नि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ टूल्स इस्तेमाल कया वेंदा। ज़रियनि वधीक ॿुधायो त सोशल मीडिया ते स्मगलिंग जो सामान विकिरो कंदड़नि जे नंबरनि जा तफ़सील हासिल कया वेंदा। स्मगलिंग इलेक्ट्रॉनिक्स, घरेलू सामान, थियल जूता ऐं कपड़ा विकिरो कंदड़नि जो डेटा जमा कयो वेंदो। ॿुधायो वियो आहे त स्मगलिंग थियल मेकअप जो सामान ऐं मेकअप जा औज़ार, कंबल, चादरूं, कालीन विकिरो कंदड़नि जो डेटा जमा कयो वेंदो। गाॾियुनि जा टायर, वज़न ऐं औज़ार विकिरो कंदड़नि जो डेटा भी जमा कयो वेंदो। ज़रियनि ॿुधायो त लैपटॉप, क्रोमबुक्स ऐं कंप्यूटर्स विकिरो कंदड़नि, चूल्हा, कुकिंग रेंज ऐं ओवन विकिरो कंदड़नि जो डेटा भी जमा कयो वेंदो। इहो भी ॿुधायो वियो त स्मगलिंग थियल ड्राई फ्रूट्स, टिन फूड्स ऐं जाम जेली विकिरो कंदड़नि जो डेटा जमा कयो वियो आहे। फुटेजिस ऐं शो पीसिस जी मार्किंग कंदड़नि, टायर, सैनिटरी फिगर्स ऐं ॿियो सामान विकिरो कंदड़नि जो भी डेटा जमा कयो वियो आहे। स्मगलिंग थियल सामान विकिरो कंदड़नि जा ईमेल्स, मोबाइल नंबर्स उन्हनि खे ट्रेस कयो वेंदो। सोशल मीडिया ते स्मगलिंग थियल सामान विकिरो कंदड़नि जी सुञाणप लाइ नादरा खां भी मदद वरिती वेंदी।